ओम शांति है जी मुरली तारिका 24 श्री 2023 मीठा मीठा बाप सदा मीठे मीठे बार ता रूहानी सोशल वर्कर आयो तांजी ताखे न दुनिया के सुख शांति पवित्रता से संपन्न ठाहिण लाइ पंहिंजो तन मन धन सब सफल कयो। कृष्णा माया ते जीत पाइण लाइ तव्हां ॿारनि जे वटि कहिड़ो हथियार आहे? हुन हथियार खे यूज़ करण जी विधि छा आहे? माया के जीत पाइण जे लाइ तव्हां वटि सुदर्शन चक्र आहे। इहे कोई स्थूल हथियार न आहे, लेकिन मन सां मनमना भव थी वञो। हम सो हम जो मंत्र यादि करो। हिन विधि सां माया जो गलो कटिजी वेंदो। तव्हां माया जी ठही चक्रवर्ती राजा ठही वेंदा। गीता हिन पाप जी दुनिया सां काॾे ॿियो वठी हलो। ओम शांति। तव्हां ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मण ही ॼाणदा आहियो कि कलयुगी पाप जी दुनिया और सत्युग जरूर पुण्य जी दुनिया आहे। ॿारनि खे सम्झायो आहे जो मनुष्य पुण्य आत्मा हूंदा आहिनि, हुननि खे सुठो जन्म मिलंदो आहे। पाप आत्माउनि वारनि खे बुरो जन्म मिलंदो आहे। हाणे इहा त आहे ई पाप आत्माउनि जी दुनिया। इहा ज्ञान तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे। शांति धाम खे ही परम धाम चइबो आहे। इहा दुखधाम आहे। भारत सतयुग में सुखधाम हुयो, हाणे असांखे शांति धाम वञिणो आहे, पोइ सुखधाम अचिणो आहे। सुखधाम में पवित्रता सुख शांति टई हूंदियूं आहिनि। हिन दुखधाम में आहे अपवित्रता दुख अशांति। ये टे चीजूं समझी वञणियूं खपनि। जॾहिं भारत में टे चीजूं आहिनि त सुखधाम आहे। त हाणे तव्हां तन मन धन सभु कुझु बाप जे बलि चढ़ंदा आहियो। तन मन धन सां तव्हां भारत जी सेवा कंदा आहियो। तन सां बि सेवा कबी आहे न। सोशल वर्कर तन जी सेवा कंदा आहिनि। कोई धन जी सेवा कंदो आहे, बाक़ी मन जी सेवा हिन दुनिया में कोई न ॼाणंदो आहे। मन मना भव जो अर्थ बाप थी करे सम्झाईंदा आहिनि। तव्हां परम पिता परमात्मा खे यादि करो, जंहिंसां तव्हांखे सुख जो वरसो वठिणो आहे। उनखे यादि करो। मन मना भव यानी सभिनि जी बुद्धि बाप सां लॻल रहे। अहिड़ो ॿियो कोई मनुष्य ई न आहे जो चई सघे त ॿियो सभी सेवा कंदा आहिनि, परंतु मन सां त कोई बि करे न सघंदो आहे। मनुष्य चवंदा आहिनि मन शांत कीअं थिए। हाणे मन बुद्धि या आत्मा जा ऑर्गन्स ऐं इहे कर्मेंद्रिय शरीरनि जा ऑर्गन्स आहिनि। त बाप भी सम्झाईंदा सुदर्शन चक्र खे यादि करो, पंहिंजे बाप ऐं सुखधाम खे यादि करो। ये दुखधाम खे भुलजंदा वञो। यह कोई मन जी सेवा, यह थी वई मन जी सेवा। पंहिंजे बाप परम धाम में बाप खे ऐं सुखधाम खे यादि करण ऐं हिन दुखधाम खे भुलजण, इहा आहे मन जी सेवा। जो कंदा आहिनि उहे ई माया खे जीत पाईंदा आहिनि। जो कंदा आहिनि उहे ई माया ते जीत पाईंदा आहिनि। माया जो सिर कटे ॾींदा आहिनि। ईअं न सुदर्शन चक्र सां कोई मनुष्य जो सर कटे। देवताउनि खे ईअं अलंकार हूंदा न आहिनि जंहिंसां पाप थिए। मनुष्य सम्झंदा आहिनि श्री कृष्ण सुदर्शन चक्र सां गलियो काटे, इहा त पाप जो कमु थी वियो। देवता अहिड़ो कमु करे न सघनि। सुदर्शन चक्र कोई जो सर काटण जे लाइ न, इहा माया खे जीतण जे लाइ। जेका मन में तूफान ईंदा आहिनि न उल्टे सुल्टे वीचारनि जा, हुननि सां मुक्त थियण लाइ सदा पंहिंजे बाप ऐं सुखधाम खे यादि करण। हिन दुखधाम जी ॻाल्हियुनि खे भुलजण। सुदर्शन चक्र फिराइण सां असां देवता ठहींदा आहियूं, माया ते जीत पाईंदा आहिनि। हिन सुदर्शन चक्र सां ई तव्हां माया ते जीत पाईंदा। इहो असांजो हथियार आहे। असांजो शंख आहे वॼाइण जे लाइ। नॉलेज मिली आहे न, सिखलाईंदा आहिनि सुदर्शन चक्र कीअं फिरायो, त पोइ तव्हां चक्रवर्ती राजा ठही वेंदव। हाणे असां शांति धाम में वञूं था, पोइ सुखधाम में ईंदासीं। इहे बाप सिखलाइनि था।
सुदर्शन चक्रधारी बाप जे सिवाय कोई ठाहे न सघंदो आहे। असां हाणे त ईश्वर जी वंशावली आहियूं, पोइ ठाहींदव विष्णु जी वंशावली। सुदर्शन चक्र जो अलंकार भी विष्णु खे ॾिनल अथनि। तव्हां आहियो पुरुषार्थी, तव्हां ॼाणंदा आहियो सुदर्शन चक्र फिराइण सां असां देवता ठहींदासीं। इन सुदर्शन चक्र सां ई तव्हां माया जी ठहींदा आहियो। ये तव्हांजो हथियार आहे। सुदर्शन चक्र शंख आहे वॼाइण जे लाइ, नॉलेज मिली आहे सिखलाईंदा आहिनि। सुदर्शन चक्र कीअं फिरायो त तव्हां चक्रवर्ती राजा ठही वेंदव, महाराजा महारानी ठही वेंदव। हाणे असां शांति धाम में वञूं था, पोइ सुखधाम में ईंदासीं। इहा बाप सिखलाईंदा आहिनि। सुदर्शन चक्रधारी बाप जे सिवाय कोई ठाहे न सघे। हाणे तव्हां ईश्वर जी वंशावली आहियो, पोइ ठाहींदव विष्णु जी वंशावली। सुदर्शन चक्र फिराइण सां असां विष्णु जे कुल में ईंदासीं। ये तो ॾाढी सहज आहे, कंहिंखे बि सम्झाइणो आहे। शांति धाम की यादि करो जो बाप जो घर आहे, जाते असां आत्मायूं, जाता खां असां आत्मायूं ईंदा आहियूं। हाणे त नर्क आहे न, हाणे अचिणो आहे असांखे स्वर्ग में। हाणे सभु वेंदासीं, पोइ स्वर्ग में ईंदासीं। बाप खे यादि करण सां सभु विक्रम विनाश थी वेंदा। तव्हां बाप, परंतु बाप सां पूरो योग न त धारणा न थींदी आहे, पोइ कोई खे सम्झाए न सघंदा आहिनि। तव्हां ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियो न, जो पवित्र रहंदा आहिनि उन्हनि खे बीके चइबो आहे, उहे ई बीके आहिनि। बाक़ी सभु हाफ कास्ट ब्राह्मण। हिते भी जो पक्का प्योरिटी में रहंदा आहिनि उहे ई बीके आहिनि। जो पवित्र न रही सघंदा आहिनि उहे ब्रह्मा मुख वंशावली शिव बाबा जा पोतरा कहलाए न सघनि। क्रोध लोभ जी ॻाल्हि अलॻि आहे, परंतु पवित्र न रही सघनि त उन्हनि खे ब्राह्मण चइण बि रॉन्ग आहे। उहे ब्राह्मण कुल जा न आहिनि, जंहिंमें विकार या विकार जी विकार में वेंदा आहिनि। उहे ब्राह्मण कुल जा न आहिनि, जंहिंमें विकार आहे या विकार में वेंदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो त पवित्र रहंदा आहिनि, परंतु कोई विकारी थी ख़राब थी वेंदो आहे त उहो ब्राह्मण कहलाइण जो हक़दार न थींदो आहे। विकार में वञण पतित पवंदो आहे। अहिड़ा पतित हिते अची न सघनि, परंतु कारणे अकारणे अचनि ॾियणो पवंदो आहे। बाबा चवनि था हाणे ॾिसो, मकान ठाहिण वारा ज़रूर सभु पतित हूंदा, परंतु ब्राह्मण माण्हुनि खे इहे कम न कंदा आहिनि त उन्हनि सां कमु वठिणो पवंदो आहे। कोई मददगार ठहींदो आहे त रहण लाइ ॾिबो आहे। वास्तव में पतित कोई रही न सघे, इहा पावन ठहिण जी जॻह आहे। पतित ईंदा त ज़रूर। भारत पावन हुयो, स्त्री पुरुष ॿई पवित्र हुया। लक्ष्मी नारायण स्त्री पुरुष ॿई संपूर्ण निर्विकारी हुया। असां खुद उन्हनि जी महिमा कंदा आहियूं। तव्हां आहियो हाणे संगम युगी। संगम ते बाप अची करे पतित खां पावन ठाहींदा आहिनि। विषय विकारनि में वञण वारनि खे पतित चइबो। विषय विकारनि में वञण वारे खे पतित चइबो। सन्यासी माण्हू विख खे छॾंदा आहिनि त पतित माण्हू उन्हनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि। विकार अक्षर ॾाढो ख़राब आहे। निर्विकारी अर्थात वाइसलेस। विकार खे चइबो आहे वैशाल्य। बाप चईंदा आहिनि मां कल्प कल्प संगम ते अची करे पतित खां पावन ठाहींदो आहे न, लाइक़ ठाहींदो आहे न तव्हां सभिनि खे। पावन दुनिया जो मालिक ठाहींदो आहे न, स्वर्ग जो मालिक त स्वर्ग जो रचयिता ई ठाहींदो न। बाप त बाप खे सम्झाइणो पवंदो। देवताऊं केतिरा धक्का खाईंदा हुया, देवताऊं केतिरा धणका हुया। हाणे त सभु निगंजा आहिनि। इहा दुखदाई दुनिया आहे। सभु त हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। नंबर 1 दुख आहे काम कटारी हलाइण, जंहिंसां आदि मध्य अंत दुख मिलंदो आहे। हिन दुखधाम में कोई खे शांति मिलण ही असंभव आहे। सिधी दुनिया जो क्वेश्चन आहे न। इन में सन्यासी पवित्र रहंदा आहिनि, पोइ बि भारत तमो प्रधान थी वियो आहे। सिर्फ़ पवित्र ठहींदा आहिनि, इन करे पतित मनुष्य हुननि जी सेवा कंदा आहिनि, भोजन ॾींदा आहिनि, महिला आदि ठाहे करे ॾींदा आहिनि। त जो पवित्र ठहींदो आहे हुनजो नाम वादो थींदो आहे।
बाप भी हिन विकारनि ते जीत पाराईंदा आहिनि। हम सो पूज्य देवता हुयासीं, सभु भुलिजी आहिनि। निर्विकारी देवी देवताउनि जी डिनाइस्टी हलंदी आहे। पुछंदा उते पैदाइश कीअं थींदी आहे, तो त ज़रूर हुतां जी जो रस्म हूंदी उहा ई हलंदी न। पहिरियों तव्हां बाप सां राजयोग सिखो, राज्य भाग्य जो वरितो वठो, ये थोड़ी पुछणो हूंदो आहे ॿार कीअं पैदा थींदा। डिनाइस्टी त हलंदी आहे न। उहे सन्यास आहिनि, सन्यास आहिनि रजो प्रधान, देवताउनि जो सन्यास और सतो प्रधान, उन्हनि जो उहे त पवित्र रहंदा आहिनि। सन्यासी त विकार सां जन्म वठंदा आहिनि, निर्विकारी ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। लेकिन देवी देवताउनि जी त दुनिया ई निर्विकारी, उन्हनि जो त शरीर भी पवित्र आहे। उहा निर्विकारी दुनिया, ये विकारी दुनिया। विकारी मनुष्यनि खे ख्याल रहंदो आहे कि विकार बगैर दुनिया कीअं हलंदी। जीअं उन्हनि जी दृष्टि ओड़ी सृष्टि बांसती आहे। बाप केतिरो सुठो ठाहींदा आहिनि न। लक्ष्य त बुद्धि में रहंदो आहे न। भगवान असांखे आसमान भगवती ऐं भगवान थो ठाहे। भगवान असांखे पाण जहिड़ो भगवती ऐं भगवान थो ठाहे। त गोया मास्टर भगवान थी वियासीं न, पोइ देवता ठहिया। हाणे असांखे बाबा पाण जहिड़ो मास्टर गॉड था ठाहे। पोइ असां श्री लक्ष्मी देवी, श्री नारायण देवता ठहींदासीं न। मास्टर भगवान ठही बाप जे घर वञणो आहे। जीअं उहो पावन आहे, तव्हां बि यादि कंदे कंदे पावन ठही वेंदव न। पोइ पावन दुनिया में ईंदव, हुते दुख जो नाम निशान न हूंदो। मनुष्य अहिड़ा ठही वही पईंदा आहिनि जो पावन ठहिण जे लाइ गुरु करणो पवंदो। हिन दुनिया में मनुष्य अहिड़ा ठही वेंदा आहिनि जो पावन ठहिण लाइ गुरु करणो पवंदो। अॼुकल्ह त विकारी पतित खे भी गुरु करे वठंदा आहिनि। गृहस्थी पतित गुरु छा पावन ठाहींदो, कुछ भी सम्झंदा न आहिनि। बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। इहा आहे आत्मनि जी दुनिया, सत्य आहे धणी जी दुनिया। छो जी देवी देवता धर्म त धणी सां स्थापन कयो अथई न। जॾहिं धणी जा ठहींदा तॾहिं त असां धणका ठहींदा आहियूं। हाणे जॾहिं असां हुन धणी जा ठहींदासीं तॾहिं त धणका थींदासीं न। हाणे तव्हां गॉडली स्टूडेंट आहियो। भगवान वास्ते हिकु अर्जुन प्रति त न हुयो न, संजय भी हुयो। संजय भी हुयो। त हाणे तव्हांखे बाप जी श्रीमत ते हलणो आहे। बाप चईंदा आहिनि श्रेष्ठ ठहो। ये ड्रामा खे भी सम्झणो आहे। क्रिएटर, डायरेक्टर, परम पिता परमात्मा शिव आहे। वो ब्रह्मा विष्णु शंकर खे भी क्रिएट कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे डायरेक्शन ॾींदा आहिनि। पोइ ब्रह्मा जी माला बदल रुद्र माला ठही वेंदी आहे, पोइ विष्णु माला ठही वेंदी। बाप चईंदा सिर्फ़ मुझ बाप खे यादि करो ऐं स्वर्ग खे यादि करो त ईअं लक्ष्मी नारायण जहिड़ा ठही वेंदा। ये सच्ची कमाई आहे न। मनुष्य खे कर्मनि अनुसार जन्म मिलंदो आहे। हाणे बाप अहिड़ा श्रेष्ठ कर्म सिखाइनि था। हिते आहे श्रीमत ते हली श्रेष्ठ ठहिण जी कमाई। बाक़ी त सभी मिट्टी में मिली वञणो आहे न। देह अभिमान भी छॾणो आहे। बाप असां बाप जा ठहिया आहियूं, वेंदा आहियूं बाप वटि। हीअ आत्मा चईंदी आहे न, बाबा असां तव्हांजी यादि में रही विक्रमनि खे कटूं था, पोइ तव्हां असांखे स्वर्ग में मोकिले छॾंदव। नर्क जो विनाश, स्वर्ग जी स्थापना थी वेंदी। महाभारी लड़ाई साम्हूं आहिनि। हिन सां ई मुक्ति, जीवन मुक्ति जा गेट खुलंदा। हिते त ॾिसो वेठे वेठे बीमारी लॻी वेंदी आहे। हुते त सदैव आराम ई आराम, हिते त कोई बीमारी न आहे, सदैव आराम ई आराम। ये दुखधाम आहे, इन करे पुरुषार्थ कबो आहे सुखधाम में हलण लाइ। हुते माया हूंदी न आहे, देह अभिमान हूंदो न आहे। सम्झंदा आहियूं असां आत्मा आहियूं, शरीर हाणे ॿुढो थियो ॿियो वठो। उते इहो ज्ञान न रहंदो आहे कि असां बाबा वटि वञूं। ये ज्ञान असांखे हिन समय असांखे वापसि वञणो आहे बाबा वटि।
पोइ बाबा स्वर्ग में मोकिले छॾंदो। श्री निर्वाह अर्थ कर्म बि कंदा रहो। तव्हां जेतिरा आज्ञाकारी वफ़ादार रहंदा ओतिरो उन्नति थींदी रहंदी। श्रीमती श्रेष्ठ ठहिणो। सपूत ॿारनि जो कमु आहे बाप सां पूरो वरसो वठणु। हाणे वठंदव त कल्प कल्पांतर वठंदा ई रहंदव। हाणे न वरितव त कल्प कल्पांतर वरसो वठी न सघंदव। तव्हां ॿारनि जे अॻियां सॼी दुनिया कंगाल आहे न। सभी मिट्टी में मिली वेंदो। देवालो मारे ॾींदा आहिनि। तव्हां सच्ची कमाई कंदा आहियो सचखंड जे लाइ। असां हिन समय सच्ची कमाई करूं था सचखंड जे लाइ। बाप चवंदा आहिनि तव्हांखे मुंहिंजे घर अचिणो आहे, इन करे हुन घर खे यादि करो। घर जो मालिक ही ॿुधाईंदो कि तव्हां असांजे घर जा मालिक हुयो। घर जो मालिक ही ॿुधाईंदा आहिनि कि असां घर जा मालिक हुयासीं। हाणे वरी घर खे यादि करो। ड्रामो पूरो थियो। केतिरो सहज बाबा हर ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आज्ञाकारी वफ़ादार सपूत ठही बाप सां पूरो वरसो वठणो। आज्ञाकारी वफ़ादार सपूत ठही करे बाप सां पूरो वरसो वठणो आहे न। श्रीमत ते श्रेष्ठ कर्म करे सच्ची कमाई करणी आहे। बाप जी श्रीमत ते हली करे श्रेष्ठ कर्म करे श्रेष्ठ कर्म ही सच्ची कमाई है। असांजा श्रेष्ठ कर्म ही सच्ची कमाई है। संपूर्ण निर्विकारी ठही सच्चो ब्राह्मण ठहिणो। पावन ठही स्वयं खे पावन दुनिया जे लाइक़ ठहिणो। संपूर्ण निर्विकारी ही सच्चो ब्राह्मण है। त असांजे ब्राह्मण कुल में केतिरा सच्चा ब्राह्मण हूंदा। पावन ठही स्वयं खे पावन ठाहे पावन दुनिया जे लाइक़ ठाहिणो आहे। वरदान हिकु बाप खे पंहिंजो संसार ठाहे करे सदा हसण ॻाइण उड़ण वारा प्रसन्न चित ठहनि। चइबो आहे न दृष्टि सां सृष्टि बदलजी वेंदी आहे। असांजी रूहानी दृष्टि सां सृष्टि बदिली वई। हाणे असांजे लाइ बाप ई संसार आहे। पहिरों जो संसार ऐं हाणे जो संस्कारनि में फर्क़ु थी वियो न। पहिरों संसार में बुद्धि भटकदी, हाणे बाप ई संसार थी वियो त बुद्धि जो भटकण बंद। बेहद जी प्राप्ति कराइण वारो बाप मिली वियो त ॿियो छा खपे। बेहद जी प्राप्ति कराइण वारो बाप मिली वियो त ॿियो छा खपे। हिन करे हसदा ॻाईंदा उड़दा सदा प्रसन्न चित। बेहद जो बाप मिलियो त ॿियो छा खपे। हिन करे सदा हसदा ॻाईंदा उड़दा रहो सदा प्रसन्न चित रहो। माया रुलाए त बि रोइणो न आहे। माया केतिरो बि तरीक़े सां असांखे रुलाइण जी कोशिश करे लेकिन वो रोईंदा असांखे रोइणो न आहे। छो जी बाप मिलियो त सभु कुझु मिलियो। हिन करे हसदा ॻाईंदा उड़दा सदा प्रसन्न चित रहो। माया रुलाइण बि अचे लेकिन असां रोईंदासीं न। सभु बाप सां गॾिजी आहिनि। माया बि ख़तमु। स्लोगन आहे दिल साफ़ हूंदी त मुराद हासिल थींदी रहंदी। सर्व प्राप्ति स्वतः ई असांजे साम्हूं ईंदी। हिन करे दिल सदा बाबा सां गॾु लॻी रहे हिकदमि साफ़। बाबा खे हर ॻाल्हि ॿुधाईंदासीं न त असांखे मुराद हासिल थींदी वेंदी। जो बि असांखे सर्व प्राप्ति स्वतः ई असांजे साम्हूं ईंदी वेंदी। छा ओम शांति।